तोशाखाना केस जो फ़ैसिलो अचण बाद पुलिस पीटीआई चेयरमैन के गिरफ़्तार करे वरितो। पीटीआई के वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी पीटीआई चेयरमैन की गिरफ़्तारी की तस्दीक करे छॾी। गिरफ़्तारी बाद पीटीआई चेयरमैन अणॼातल हंध मुंतकिल पीटीआई चेयरमैन की गिरफ़्तारी आला अदालत में चैलेंज करण जो ऐलान। पीटीआई तर्जुमान चवे तो बदतरीन ट्रायल में इंसाफ के क़त्ल की कोशिश कई वई। सेशन अदालत जो फ़ैसिलो सियासी इंतकाम जो मिसाल है। इस्लामाबाद की अदालत तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन के 3 सालन की सज़ा बुधाई। इस्लामाबाद के सेशन अदालत के जज हुमायूं दिलावर तोशाखाना केस की बुधनी कई। अदालत पीटीआई चेयरमैन के 5 सालन लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। अदालत पारां पीटीआई चेयरमैन जा गिरफ़्तारी वारंट जारी किया विया। पीटीआई चेयरमैन के 3 सालन की सज़ा बुधाई वञे थी। ॾंड न ॾियण ते वधीक 6 महीना कैद भोगणो पवंदो। जवाबदार इलेक्शन कमीशन में कूड़ो हल्फी बयान जमा करायो। जवाबदार इलेक्शन कमीशन में कूड़ा तफ़सील ॾिना। अदालती फ़ैसिलो। वफाकी हुकूमत नई डिजिटल आदमशुमारी जो फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। डिजिटल आदमशुमारी बाबति हतमी फ़ैसिलो नाहे थियो। पीटीआई चेयरमैन खां जॾहिं जवाब घुरियो वियो त इदारनि ते हमला कया विया। पीटीआई चेयरमैन खिलाफ़ जांच साल खां जारी हुई। ट्रायल कोर्ट तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो आहे। केसनि खां बचण लाइ अदालतुनि ने पुलिस ते हमला कया विया। इतलात वारी वफ़ाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब की प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पीटीआई चेयरमैन लाॻीतो कानून खां भॼण की कोशिश कई। केस में 40 खां वधीक हाज़िरियूं थियूं। जवाबदार के सफ़ाई जो भरपूर मौक़ो मिलियो। 5 अगस्त के कदमनि वालारियल कश्मीर के एक खुलियल जेल में तब्दील कयो। कश्मीरी भारत के गैर कानूनी कब्ज़े खिलाफ कुर्बानियों ॾेई रहा आहिनि। यौम इस्तेसाल के मौके ते सदर आरिफ अलवी जो पैगाम चवे तो भारतीय कार्रवाई जो मकसद कश्मीरी अवाम के बेअख्तियार करण, इज़हार की आज़ादी के हक़ खां महरूम करण ऐं खेनि पंहिंजी धरती तां बेदखल करण आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे तो कश्मीरियुनि के हक़ ख़ुद इरादियत ॾियण खां इनकार ख़िते लाइ ख़तरनाक थी सके तो। भारत जो कश्मीरियुनि ते ॾाढ जारी आहे। आलमी बिरादरी के वधीक ख़ामोश न रहण घुरिजे। भारत 7 ॾहाकनि खां वालारियल कश्मीर ते क़ाबिज़ आहे। पाकिस्तान भारत जे हिक तरफ़े गैर कानूनी कदम के रद्द करे थो। कश्मीर की हैसियत तब्दील करण से भारत दुनिया में वाखो थियो। मोदी सरकार की कश्मीरियुनि खिलाफ आखिरी किरियल हरकत में नाकाम साबित थी। वालारियल कश्मीर के घणे अरसे ताईं जबर ऐं ज़ंजीरनि में जकड़े नथो रखिजे। अॼु दुनिया की हर कुंड में माण्हू भारतीय ज़ुल्मनि खिलाफ एहतजाज करे रहिया आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो यौम इस्तेसाल के मौके ते पैगाम चयाईं मोदी हुकूमत जो एक तरफ़ो कदम वालारियल कश्मीर खिलाफ आखिरी साज़िश हुई। भारत कश्मीरी अवाम की जिदोजहद के दबाइण में नाकाम रहियो। पाकिस्तान वालारियल कश्मीर में भारतीय ज़ुल्मनि के दुनिया के हर फोरम ते उथारींदो। भारत कश्मीर में इंसानी हक़नि की संगीन भञकड़ी करे रहियो आहे। वालारियल कश्मीर में भारत जो ज़ुल्म बदस्तूर जारी आहे। असां पंहिंजी क़ौमी ज़िम्मेवारी निभाइण लाइ गॾु थिया आहियूं। पाकिस्तान कश्मीरियुनि जी हिमायत जारी रखंदो। भारत के मुसलसल ज़ुल्मनि बावजूद कश्मीरियुनि जी जिदोजहद जारी आहे। गॾियल क़ौमूं कश्मीरियुनि बाबति शहरा ते अमल दरामद कनि। कश्मीर मामलनि बाबति सलाहकार कमर ज़मान कायरा जो रैली के ख़िताब। कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म इंसानियत ॾॼाईंदड़ आहिनि। भारत जारहाणनि कदमनि सां कश्मीरियुनि खे हक़ ख़ुद इरादियत खां महरूम नथो रखी सघे। पाकिस्तान कश्मीरियुनि जो आवाज़ बणिजी सॼी दुनिया में गूंजंदो। भारत जो कुद्धो चेहरो दुनिया ॾाढो वाक़ुफ़ु थी चुको आहे। सॼी दुनिया के कश्मीर ते कयल ज़ुल्मनि खिलाफ़ आवाज़ उथारणो पवंदो। 5 अगस्त 2019 जे कदमनि भारत की ॿिटे सेक्युलरिज़म के वाक़ो करे छॾियो। पाकिस्तान हर फोरम ते कश्मीर जो आवाज़ बणिबो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो यौम इस्तेसाल के हवाले से पैगाम।
गुज़िरियल हुकूमत IMF सां कयल वाइदे जी पासदारी न कई। तहरीक इंसाफ़ जे क़दमनि सबबि मुल्क में महांगाई थी। नाणे वारे वज़ीर जी महिनत सां IMF सां मुआहिदो तइ थियो। IMF प्रोग्राम मुआशी इस्तेकाम लाइ अणटर आहे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थी वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं उन जी टीम बहितर कमु कयो। फिल्म इंडस्ट्री खे सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। PTV ऐं रेडियो जी बहितरी लाइ कमु कयो वियो आहे। PTV ऐं रेडियो जी ज़मीन ते सिनेमा ठाहे रहिया आहियूं। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद में 3 महीना अॻु क़तल कयल मीरपुर माथे लिवासी के इलेक्ट्रिक जे डिप्टी मैनेजर इमरान नाइज जे क़तल केस में अहम अॻु भराई। CTD पुलिस SSP बशीर अहमद ब्रोही जी अॻवानी में दिल्ली कॉलोनी में कार्रवाई करे मक़तूल नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदार फैसल सियाल खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जी ज़ाल सां दोस्ती हुई, शादी करणु चाहियां पियो, जवाबदार जो एतिराफ़ी बयान। ड्रखण वेझो ॻोठ वालिसाबाद बडो जे रहवासी जो घर अंदरां सड़ियल लाश थे। नौजवान मक़बूल लौलाई जो लाड़काणे में पंहिंजे घर अंदरां सड़ियल लाश ठाहियो। रपड़ी वेझो बहार में बोर जे पाणी में पुरहत ॿुॾी फौत। पाणी में केला कटण लाइ वियल पुरहत मंज़ूर शेख ॿुॾी फौत थियो। घोटकी में ॼामबाह जी गेटुनि में फाथल लाश थे। इतलात आदिलपुर पुलिस पहुची लाश खे ॿाहिरि कढाए इस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप ॻोठ अली महर वासी अलहदाद महर तौर थी। ऐं लखी गुलाम शाह वेझो मुल्तान मोटरवे ते तेज़ रफ़्तार कार कल्टी, हिकु ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। हादसे जे नतीजे में वफ़ाक़ी वज़ीर आबिद हुसैन भयो जो प्राइवेट सेक्रेटरी सिराज अहमद भयो फौत। शाहनवाज़ मेमण ऐं ख़ुर्शीद भयो सख़्त ज़ख़्मी। घोटकी में मोटरवे ते केमिकल सां भरियल मज़दा खे बाहि, हिकु ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। कराची वासी तारिक अली सड़ी फौत, नूर हमीद सख़्त ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। रतोदेरो बाईपास वटि तेज़ रफ़्तार वेन कल्टी, 8 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में फ़हीम अली, तौफ़ीक़ अहमद, अनवर ख़ातून, मंसूर अली ऐं ॿिया शामिल। तालुके इस्पताल मुंतक़िल।